बुलेटिन शाह करीम में सिंधी अदबी संगत तरफा सिंधी बोली जागृता मुहिम के सिलसिले में सिंधी बोली कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंधी बोली के क़ौमी बोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो वियो। सिंधी बोली कॉन्फ्रेंस में अदबी संगत के मरकजी खजानची आज़म भट्टी, आगाजान आगा, लाला बख्श लालण सठियो, मेहरानवी मुश्ताक ऐं ज़ुल्करनैन लुंड समेत वॾे अंग में अदीबन, शाइरन ऐं सानियावंदन शिरकत कई। उन मौके ते कॉन्फ्रेंस के खिताब कंदे मरकजी खजानची आज़म भट्टी चयो त सिंधी बोली हज़ारे सालन जी तारीख़ ते मुबनी आहे, जंहिं वटि पंहिंजी धरती, हज़ारे सालन जी तहज़ीब, कल्चर, जोग्राफी आहे। उन जे बावजूद भी सिंधी बोली के क़ौमी बोली जो दर्जो न ॾियण हिक वरी ज़्यादती तारीख़ी नाइंसाफ़ी आहे। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे सिंधी अदबी संगत के ज़िले राब्ता सेक्रेटरी आगाजान आगा चयो त सिंधी अदबी संगत सिंधी बोली के क़ौमी बोली जो दर्जो ॾियारण लाइ केतिरनि सालन खां मुसलसल जिदोजहद करे रही आहे। हर साल फेब्रुअरी में इन अज़म के वर्जायो वेंदो आहे। सिंधी बोली असांजे नस्लन जे जापे जी अमारत आहे। सिंधी बोली के क़ौमी बोली जो दर्जो मिलण ताईं इहा जिदोजहद जारी रहंदी। उन मौके ते शाख आबादगार शुगर मिल्स के काउंसलर लाल बख्श लालण सठियो, ज़ुल्करनैन लुंड, मुश्ताक मेहरानवी ऐं ॿियनि पिण खिताब कयो।